नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे झोल में ख़बर ॾींदा हलूं त धारियुनि जी आबादकारी ऐं ज़िले सांगड़ समेत सिंध में ठहियल जाली डोमिसाल रद्द कया ऐं STP ज़िले सांगड़ पारां प्रेस क्लब रुकन बुरड़ा अॻियां ज़िले सदर अली ॾिनो ख़ासकेली शाह नवाज़ जान मोहम्मद अली जुड़ियो मंगसी कामरेड जाफ़र सिंधी जी अॻवानी में एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे दौरान सिंध में ठहियल जाली डोमिसाल रद्द कयो, सिंध मां धारियुनि खे निकाले ॾियो जहिड़ा ज़ोरदार नारा हयां विया। एहतजाज मुज़ाहिरे खे अली ॾिनो ख़ासकेली शाह नवाज़ ख़िताब कंदे चयो त सिंध में पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकूमत पंहिंजी सियासत एतमाद विञाए चुकी है। गुज़िरियल 15 सालनि खां वठी सिंध में ठाही ॾिनल डोमिसाल जी ज़िम्मेवारी सिंध हुकूमत जी। असां हिन एहतजाज ज़रिए मुतालबो करियूं था त ज़िले सांगड़ समेत सिंध में ठहियल कूड़ा डोमिसाल रद्द करे फौरी तौर ते सिंध में आयल धारियुनि खे निकाले ॾिनी वञे। सिंध जे बेरोज़गार नौजवान खे रोज़गार ॾिनो वञे। असां डॉक्टर कादिर मंगसी जी क़यादत में अॻे बि सिंध धरती जी मालिकी कई है ऐं हींअर बि मालिकी करे रहिया आहियूं। जेको सिंध में रहे ऐं सिंधी नथो छॾाए सो सिंध मां निकिरी वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़